हिते भी अहम ख़बर हैदराबाद में शामिल कंदासीं, जिथे डायरेक्टर एजुकेशन एलिमेंट्री हैदराबाद रीजन जी 8 लेडी टीचर्स समेत 22 गोसड़ू उस्ताद ड्यूटियुनि तां बरतरफ़ करे छॾिया। बरतरफ़ कया विया आहिनि 22 उस्ताद। बरतरफ़ थियलनि में हैदराबाद जामशोरो बदीन दादू टंडो मोहम्मद खान टंडो अलियार मटियारी जा उस्ताद भी शामिल आहिनि। अहम ख़बर मां के ॾियूं पिया हैदराबाद रीजन में 8 मास्तरियाणियुनि समेत 22 गोसड़ू उस्ताद ड्यूटियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो। जी इरफान, छा तफ़सील आहिनि, आगाह कंदा। जी, डिघे अरसे खां ड्यूटियूं न कंदड़ गोसड़ू 22 मास्तरनि खे संदनि नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे, जिन में 8 लेडी टीचर्स पिणु शामिल आहिनि। इन्हनि जो तालुक़ु हैदराबाद रीजन जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मटियारी, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, दादू तोड़े ॿियनि ज़िलनि सां आहे। इन हवाले सां डायरेक्टर स्कूल एजुकेशन एलिमेंट्री तरफ़ां लेटर पिणु जारी कयो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त इन्हनि जेके मास्तरनि खे संदनि नौकरियुनि तां इन करे बरतरफ़ कयो वियो आहे त उहे डिघे अरसे खां ड्यूटियुनि तां गैर हाज़िर हुआ ऐं संदनि जेके शागिर्द हुआ उहे तालीम खां महरूम बणियल हुआ। ठीकु आहे, वॾी महिरबानी इरफान अली तफ़सील खां आगाह करण जे लाइ।